जेकबाबाद भरिसां दोदापुर थाणे जी हद ॻोठ छुटलाबाद में प्लाट जे पुराणे तकरार तां थई में बबर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी जी बिल्कुलु, जेकाबाद में दोदापुर वारो इलाइक़ो आहे उते जेको आहे त ॻोठ छुटो आबाद में उते प्लाट जे पुराणे जेको आहे त तकरार तां थई ऐं ॿ बिरादरियुनि जे जेको धुरियुनि में जेको आहे हिक ॿिए मथां जेको आहे उन्हनि फायरिंग जेका आहे त कई आहे। धुरियुनि में जेको आहे त फायरिंग दौरान जेके आहिनि धुरियुनि जा माण्हू हिन वक़्तु जेके आहिनि क़तल जेके आहिनि थी चुका आहिनि। पुलिस जेका आहे त इलाइक़े खे जेको आहे हिन वक़्तु कड़ो जेको आहे चाढ़े छॾियो आहे। वधीक जेका आहे त पुलिस जा अटराला जेको आहे त जेकाबाद खां दोदापुर पहुची विया आहिनि। पुलिस जेको आहे चो तरफ़ जेको आहे त पिकटूं हिन वक़्तु क़ाइमु करे छॾियूं आहिनि। पुलिस जेको आहे झेड़े खे हिन वक़्तु बंदि कराए छॾियो आहे, जंहिंमें जेके आहिनि ज़ख़्मी ऐं जेके क़तल थियल आहिनि उहे जेके आहिनि त पुलिस खणाए जेको आहे तालको गड़ी खेरो जेको आहे त अस्पताल सिविल उते पोस्टमार्टम लाइ जेका पुलिस उते लाश जेका आहे त वारसनि सां गॾु खणाए आई आहे। हिन वक़्तु जेको आहे त पुलिस जेको आहे त लाश उन्हनि वारसनि जे हवाले करे छॾियो आहे। दोदापुर के ॿुधायां त उन वारे इलाइक़े में जेको आहे हिन वक़्तु जेको आहे त इलाइक़े में ख़ौफ़ ऐं हिरास जेको आहे छाइजी वियो आहे। पुलिस जेको आहे त वॾी जेका आहे पुलिस जा अटाला उते पहुची करे इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। जल्द जेको आहे धुरियुनि में गिरफ़्तारी जेका आहे त अमल में आंदी वेंदी। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।